सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट तहत हुकूमत सिंध जी तवानाई वारी वज़ारत पारां सांगड़ में सोलर पैनल विरहाइण वारी तकरीब मक़ामी हाल में मुनक़िद कई वई। तकरीब में मेंबर क़ौमी असम्बली ऐं ॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी पारां बिजली जी सहूलत खां महरूम 100 बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड घराणनि सां ताल्लुक़ रखंदड़ औरतुनि ऐं मर्दनि में सोलर होम किट्स विरहायूं। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे शाज़िया अता मरी चयो त गुज़िरियल चूंडुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुफ़्त बिजली फराहम करण जो वाइदो कयो हो। इन वाइदे मूजिब सिंध हुकूमत सोलर एनर्जी ज़रिए अवाम खे बिजली फराहम करण लाइ तेज़ी सां कमु करे रही आहे। वर्ल्ड बैंक जे सहकार सां हलंदड़ ही सोलर मंसूबो इंतहाई अहम ऐं मौसमियाती तब्दीली मनफ़ी असरनि खे घटाइण लाइ ग्रीन एनर्जी वक़्त जी ज़रूरत आहे। हिन प्रोग्राम तहत ज़िले सांगड़ में 6666 घराणनि खे सोलर पैनल फराहम कया वेंदा। शाज़िया तामारी वधीक चयो त कुझु सियासी यतीम केनालनि खे इशू बणाए सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ते बेजा तनक़ीद करे रहिया आहिनि। इन्हनि खे वाज़े कंदासूं त पीपल्स पार्टी कालाबाग डैम खे पण दफ़न कयो ऐं सिंध जे पाणी ते को बि सौदो न थियण ॾींदासीं। सोलर सिस्टम हासिल कंदड़ घरनि जे सरबराहनि पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदे सिंध हुकूमत जो शुक्र अदा कयो। रमजान के बाबरकत महीने में पाकिस्तान पीपल्स पार्टी की जानिब से हुकूमत सिंध की जानिब से कि पीपल्स पार्टी की जो जड़ें हैं वो आवाम के अंदर है।